7 अप्रैल वारी रात जॾहिं सॼी सिंध पोएं पहर निंड नेणनि में खणी सांत में सुम्ही रही हुई, उन वेल में हू हमेशह जियां पंहिंजे साथियुनि ऐं सांग खे गॾु खणी जनम भूमीअ जो झर जंग जाॻींदो ऐं थक भञींदो अॻिते काहींदो थी वियो। सारो आलम पियो सुम्ही जले मुंहिंजी जाग, अज़ल जे आवाज़ मां रूह बणाया राग, भड़किया उला आग जरकण लॻी जिंदड़ी। 7 अप्रैल वारी उन कारी रात जे पेट में सिंध वासियुनि लाइ ॾुखनि जा कहिड़ा ॾंभ लिकल आहिनि, उन जो अंदाज़ो तॾहिं थियो जॾहिं उहा रात सिंध जे हिकु अणमये बहादुर ऐं अॾोल सियासी अॻवान बशीर खान कुरैशी खे पंहिंजी झोली में झपे खणी हली वई। लड़ियो सिज लकनि में रासियूं रताई, मूंखे मारियाई अदियूं ऊंदाही करे। सिंध जे हिकु ॿिए नाले वारे सियासतदान मुजतबा शाह राजदी जी वरसी में शिरकत लाइ वेंदे जीअं सिंध क़ौमी महाज जो चेयरमैन बशीर खान कुरैशी ओचिती नाचाकई सबबि झीणो थी वियो। साणस गॾु कारकुननि तरफ़ां खेसि इस्पताल पहुचाइण जी कोशिशुनि बावजूद हू उमिरि जे हुन अणमुदाइते हिसे में हयाती जी जंग हाराए वियो। बशीर खान कुरैशी जी हयाती लाॻीती जिदोजहद दुखनि, तनक़ीदनि, जेलनि, जलसनि ऐं मेड़ाकनि मार्चनि जे इर्द गिर्द गुज़री। बशीर खान कुरैशी 10 अगस्त 1959 में रते देरे जे मोटणपुर महले में गुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर अखि खोली। प्राइमरी तालीम बाद मैट्रिक जो इम्तिहान बि 1974 में अबाणे ॻोठ जे हाई स्कूल मां ई पास कयाई। जॾहिं त इंटर जो इम्तिहान शिकारपुर मां ॾियण बाद 1976 में सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में दाख़िल थियो ऐं साॻे ई साल जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन जो बुनियादी मेंबर बणियो। बशीर खान कुरैशी 1980 में पहिरियों भेरो टंडोजाम यूनिट जिसाब जो सदर चूंडिजी वियो। 1981 ईस्वी में मार्शल लॉ जे दौर में यूनिवर्सिटी इंतजामिया तरफ़ां खेसि 1 साल लाइ रेस्टिकेट बि कयो वियो। बशीर खान 1982 में जिसाब जो मरकज़ी नायब सदर चूंडियो वियो ऐं 1986 में जिसाब जो मरकज़ी सदर चूंडिजी वियो ऐं वरी 1990 में साॻे ई उहिदे लाइ ॿीहर चूंडिजी आयो। साल 1995 में जॾहिं बशीर कुरैशी जेल में हुयो त जीए सिंध क़ौमी महाज जोड़ी वई ऐं खेसि हुन जो डिप्टी कन्वीनर तौरु चूंडियो वियो। बशीर खान कुरैशी सिंध जी कॉम्प्रेस सियासत में इंतहाई मुतहरिक किरदारु अदा कयो ऐं उन तहरुक ऐं सियासी मुस्तक़िल मिज़ाजी सबबि खेसि सरकारी ऐं रियासती ॾाढ जूं मुख़्तलिफ़ रुखनि खां भोगनाऊं पिणु सहणियूं पियूं। संदसि सियासी ज़िंदगी जी पहिरीं गिरफ़्तारी 1978 में टंडोजाम पुलिस हथां थी। ज़िया जे आमरत वारे ज़माने में 17 अगस्त 1984 में टोड़ी फाटक वारे मशहूर वाक़े बाद जॾहिं जिसाब जी उन वक़्त जी मरकज़ी क़यादत जेलनि अंदरि वाड़जी वई त बशीर खान खे सिंध जी शागिर्द सियासत में अहम किरदारु मिलियो, जंहिं संदसि ज़िंदगी बदिलाइण में पिणु अहम किरदारु अदा कयो। उन दौरान खेसि 15 जनवरी 1985 में रते देरे में गिरफ़्तार कयो वियो। बशीर खान पंहिंजे सियासी सफ़र में मुख़्तलिफ़ पुलिस थाणनि ऐं जेलनि में कई भेरा अक़ूबतूं सठियूं। जेलनि में संदसि मथां तशद्दुद ऐं जेल मैन्युअल जी ख़िलाफ़ वर्ज़ी जहिड़ा कई गैर इंसानी हरबा पिणु इस्तेमालु कया विया, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मीडिया में ख़बरूं बि बणिजंदा रहिया। खेसि हिकु डिघे अरसे ताईं जेल जे बंद वार्ड में रखियो वियो, जितां हू 1986 जे अगस्त वारे महीने में ॿाहिरि निकितो। बशीर खान कुरैशी खे ॿीहर 11 अगस्त 1988 में उन ज़माने में सिंध में नस्ली जहिड़नि दौरान गिरफ़्तार कयो वियो। हिन भेरे खेसि 18 महीननि ताईं जेल में रखियो वियो। 2 जनवरी 1994 में खेसि हिकु दफ़ो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। हिन भेरे मुल्क में PPP जी हुकूमत हुई ऐं हू 2 सालनि ताईं जेल में बंदि रहियो। बाद में 17 जनवरी 1999 में खेसि उन वक़्तु गिरफ़्तार कयो वियो जॾहिं हू जीए सिंध तहरीक जे बानी साईं GMC जी सालगिरह में शिरकत करण लाइ कराची खां सन वञी रहियो हुयो। बशीर खान हिन गिरफ़्तारी दौरान 11 महीना जेल में घारिया। मजमूई तौर सिंध जे कॉम्प्रेस अॻवान पंहिंजी हयाती जा 6 साल ऐं 10 महीना बंदि अंदरि घारिया। बशीर खान कुरैशी जी हयाती जी आख़िरी गिरफ़्तारी 15 सेप्टेम्बर 2010 में थी, पर सिंध में शदीद एहतजाज ऐं अवामी तनक़ीद बाद खेसि 3 ॾींहनि अंदरि ज़मानत ते आज़ादु कयो वियो। बशीर खान कुरैशी हिकु अहिड़ो कॉम्प्रेस सियासतदान हुयो जेको सिंध जे ॻोठाणे पस मंज़र ऐं रिवायतुनि मां उभरी क़ौमी अॻवान वारी मंज़िल ताईं पहुतो हुयो। सिंध जी कॉम्प्रेस सियासत में सहब, रवादारी ऐं पंजाब जहिड़नि अहम लाड़नि ते कारबंद रहंदड़ बशीर खान कुरैशी सिंध अंदरि कॉम्प्रेस सियासत खे इतिहादनि वसीले ॻंढण ऐं फाल बनाइण में बुनियादी किरदारु अदा कयो। संदसि उन शख़्सी स्वभाव सबबि न रुॻो खेसि पंहिंजे पार्टी वर्करनि, सिंध जे आम माण्हू, पर हमअसर अॻवाननि में बि तमामु घणी रसाई ऐं ज़ाती हुज हासिल हुई। बशीर खान कुरैशी जी तबियत जो सभ खां निरालो अंदाज़ संदसि अवामी स्टाइल ऐं फ़क़ीरी मिज़ाज हुयो, जंहिं सबबि हू सिंध जे सियासी कारकुननि जी हिकु वॾी अक्सरियत खे हर वक़्तु दस्तियाब रहंदो हुयो। पंहिंजे सियासी कारकुननि, दोस्तनि, ॻोठाणनि ऐं समूरी राजूणी उथणनि वेहणनि में हू ज़ाती तौरु शिरकत कंदो हुयो।
पंहिंजे तालुकदार जी हर खुशी गम में शामिल थियण संदसि ज़ात जो सभ खां ताक़तवर पासो हुयो, जंहिं सबब खेसि तमामु घणी रूहानी सघ पिणु हासिल थींदी रही। दरिया दरिया हुन जो मन हो, सहरा सहरा नैण हुया, पल जो पांधेड़ो आयो हो, वञणो हिन खे दूर हुयो। हू पंहिंजे हिन मिज़ाज ऐं आजिज़ी सबब माण्हुनि में न रुगो तमामु घणो मक़बूल हुयो, पर संदसि सभा करे हू सिंध में बिरादरनि अंदरि थींदड़ झेड़नि निबेरण ऐं धुरियुनि खे माठो करण में पिणु पंहिंजो मुतहरिक किरदारु निभाईंदो रहियो। आख़िरी ॾींहनि में बि हू सिंध में हिंदू बिरादरी ख़िलाफ़ थींदड़ ज़ाइतुनि ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां राब्ते में रहियो ऐं हिंदू सिंधियुनि जे एहतजाजनि में पिणु शिरकत कंदो रहियो। बशीर खान कुरैशी जी सियासत जो ॿियो अहम पासो सिंध जी क़ौम परस्त सियासत जो मर्कज़ कराची शहर खे बनाइण जी शऊरी कोशिश हुई। पंहिंजी पार्टी जो मर्कज़ कराची में क़ाइमु करणु ऐं शहर में सिंधियुनि जा तमामु वॾा मेड़ाका ऐं मार्च बर्पा करणु संदसि क़यादत जो करिश्मो हुयो। कराची में 7 नवंबर 2009 ऐं 23 मार्च 2012 ते सिंधी माण्हुनि जो तमामु वॾे मार्चनि जी अॻुवाणी ऐं तक़रीरनि दौरान हिन सिंध जी सियासत जे नए दौर जी शुरूआति कई। हिननि मेड़ाकनि कराची शहर में सिंध जी सियासी सघ ऐं बशीर खान कुरैशी जे अहम अॻुवाण तौरु साम्हूं अचण में वॾो किरदारु अदा कयो। बशीर खान कुरैशी पंहिंजे लाइ जंहिं वाट जी चूंड कई हुई, उन ते हू आख़िरी घड़ी ताईं कारबंद रहियो। संदसि ज़िंदगीअ जो महवर साईं GM सैयद ऐं सिंध हुया, जंहिंजे तुफ़ैल खेसि माण्हुनि जा धण मिलिया, जिन खे हू हिकु अणडपे ऐं सचे भाॻे तौरु झरझन घुमाईंदो ऐं झुंगारींदो रहियो। ऐं ईअं ई 7 अप्रैल जी हिकु राति जो हू पंहिंजे पुठियां लखे रंजीदा दिलुनि ऐं अखियुनि में वहंदड़ आबशारनि खे पुठियां छॾे पंहिंजे अबाणे शहर रते देरे में मिटीअ सां गिराटड़ी पाए हमेशह लाइ सुम्ही रहियो। छा नारा हा, छा नींहुं हुया, हू मुर्स हुआ या शींहुं हुया, जे डूंगर डेल डकाए विया, गजगोड़ करे गरमाए विया, हू प्यार पतंगा थामी विया ऐं केॾो दूर उॾामी विया, पर तुंहिंजे मुंहिंजे ॾीए में हू पंहिंजी जोत समाए विया।